माय ग्रीन फ्लैग्स, वेलकम बैक इन अनदर व्लॉग। तो कैसे हो आप सब? जिसने भी अभी तक मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं किया, डू सब्सक्राइब माय चैनल। गाइस, ईद से पहले ईद कर रही हूँ मैं। देखो कितनी तैयार श्यार होके फोटोशूट के लिए। और हेलो सर, सलाम। गाइस आपकी और मैंने मैचिंग की है। यस। अच्छा, तैयार श्यार होके मैं जा रही हूँ कॉमरेड कोमल के गांव, और वहाँ पे मैंने फोटोशूट भी करवाना है, इसीलिए मैं ऐसा होलिया करके जा रही हूँ। और उनके साथ हम गपशप करेंगे, बहुत मज़ा आएगा। सो जुड़े रहें हमारे साथ। लेट्स गो टू द मोरो विलेज। गाइस, तव्हां सभिनी खे सभिन अॼु शायरी ॿुधाईंदी। फॉर द फर्स्ट टाइम मुंहिंजे व्लॉग में सभिन शायरी थी ॿुधाए। सो सभिन खे अप्रिशिएट कजो प्लीज़। जी सभिन। जकाज़ बाज़ गज्जी जिकाज़ बाज़ गज्जी रहंदा त पोइ साथी या काज़ बाज़ थींदा या बाज़ काज़ थींदा। हालात जे हवाले सां सिंध तुंहिंजा बासी या नित न्याज़ थींदा या जान बाज़ थींदा। गाइस, शी इज़ माय सिस्टर, टैलेंटेड सिस्टर सभिन, जंहिंखे तव्हां फॉर द फर्स्ट टाइम व्लॉग में शायरी कंदे ॿुधंदा हूंदव। बट यूजुअली बाबा फेसबुक ते सभिनि जा वीडियोस रखंदो आहे। जेके बि सभिनि जा फैन थी विया हुजनि उहे सभिनि खे हाणे फेसबुक ते ॾिसनि। मेरे फेसबुक ते ओके गाइस, मैं तव्हांखे हाणे पंहिंजी हिन ड्रेस जी स्टोरी थोड़ी ॿुधाईंदमि। थोड़ी लंबी हो जाएगी तो यहाँ पे रख लेती हूँ फोन। ओके, सही नज़र आ रही है ड्रेस? अच्छा, बेसिकली इहो हुयो, मां रस्ते में मतलब बाबा खे इहो ॿुधायां पई त बेसिकली ईअं हुयो त मां हिकिड़ी ड्रेस ॾिठी हुई कंहिं ब्रांड जी, हुनजो मां फोटो हिते लॻाए छॾंदमि, तव्हां ॾिसजो। उहा मूंखे ॾाढी पसंदि आई हुई, ठीकु आहे। पर उहो हुयो ॿाहिरि जो ब्रांड ऐं इलाही महांगी ड्रेस हुई, माना 1.5 लख, माना 200 पाउंड अलाए छा कुझु ईअं हुयो। हा, माना 1.5 लख ऐं एतिरे में उहा ड्रेस पए पई मूंखे। त पोइ मां सोचियो त इहा ड्रेस मां छो न रिक्रिएट कयां हिते पाकिस्तान में रही करे। त पोइ मां वयमि तारिक रोड, ऐं तारिक रोड तां वञी करे मां हे कपिड़ो वठी आयमि। उन खां पोइ हिते अची करे मेहर में अची करे मूं हिन जी एम्ब्रॉयडरी कराई आहे, सिलाई कराई। ही जेकी बि एम्ब्रॉयडरी वग़ैरह कराई आहे उहा मां मेहर मां कराई आहे। हैंड मेड जी हूंदो आहे न, ईअं ई हे सॼा मोती वग़ैरह मां हितां मेहर मां अची करे लॻाया। हाणे मां फोटोशूट कराइण वारी आहियां, ऐं तव्हां ॾिसजो त उहा ड्रेस, हूअ वधीक ड्रेस सुठी थी लॻे या हीअ ड्रेस वधीक सुठी थी लॻे, ऐं पोइ मूंखे ॿुधाइजो इंस्टाग्राम ते ज़रूरु। थैंक यू सो मच। मस्जिद में नहीं गाइस, असां अब्बे खां पुछंदासीं त बाबा LLB छो कई? जी अबा, मुंहिंजी ज़िंदगी जा काफ़ी फेज़ रहिया आहिनि। मिसाल ॻाल्हि, मां 18 सालनि जो, ठीक 18 सालनि जो थियुमि, मां इंटर कई त मूंखे नौकिरी मिली वई प्राइमरी स्कूल टीचर। अच्छा। मां बाक़ी जेकी पढ़ाई कई BA या MA या LLB उहा सॼी प्राइवेट कई, छो जो गवर्नमेंट जॉब जे हूंदे माना हेॾा टीचर बि हुयसि, हुन पढ़ाई बि मां कंटिन्यू कई। त ईअं रहियो आहे मुंहिंजी। ऐं मां जी हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी त यूनिवर्सिटी वञा ऐं सिंध यूनिवर्सिटी में पढ़ां, पर टीचर हुजण जे करे माना रेगुलर मां तालीम न करे सघियुमि। ऐं MA मां कई जेकी, उहा सिंधी सब्जेक्ट मुंहिंजो फेवरेट सब्जेक्ट हुयो, पर उहा बि कॉलेज साइड खां। अच्छा। सिंधी पोइ दौरान ईअं थियो त जेको मां टीचर हुयुसि हुन दौरान ई असांजो दोस्त हुयो मुंहिंजो रोशन बुकियो साहब, हींअर एडिशनल सेशन जज आहे कराची में। सही। पोइ उहो जज थी वियो, जज जो थी वियो त हाणे पाण दोस्त हुआसीं, गॾु हुयासीं। त पोइ वरी मूंखे बि शौक़ु थियो त मां छो न वकालत करियां, माना इहो शौक़ु वधीक अट्रैक्टिव आहे। ऐं ॿियो वरी हू जेको फुल सूट पेंट शर्ट इहो चयो, कॾहिं असां पाती कोन ॿारहाड़ी जा माण्हू, फुल सूट बि सुठो लॻंदो हो। या कोर्ट में वञो त असां आम माण्हू असां वञूं था त असांखे उहो तरह ते बीहारनि था, कोई चेक था कनि, ऐं वकील वञे थो त दर खुली था वञनि, पोइ गाॾी में आहे पंधि आहे, पर हुनखे हथ ई न आहे लाहिणो। इहे सभु शयूं मूंखे ॾाढियूं अट्रैक्ट कंदियूं। त जीअं मां ॿुधायो तव्हांखे त मुंहिंजी ज़िंदगी जा फेज़ रहिया आहिनि। त मां टीचर त जल्दी थी वियुसि, पर टीचर खां पोइ साइड बिज़नेस मां रखियो। माना हिकिड़ो दफ़ो मां हू दुकानु खोलियो जंहिंमें वीडियो हूंदा ऐं वीडियो मार्केट हूंदी, हुन में वीडियो ऐं VCRूं ऐं जेके शादियूं थींदियूं हुन में रिकॉर्डिंग करणु। इहो फेज़ बि रहियो मुंहिंजो। कराची ईंदो हुउमि, कराची मां वरी खणी ईंदो हुउमि इन जो केसटूं जेके हूंदियूं वॾियूं हिकिड़ियूं VCR जूं केसट। जॾहिं TV कामन न हुई, जॾहिं TV कामन न आई त VCR हूंदी।
त उन वीसीआर जो कैसेट्स या शादियुनि में वञी पाण रिकॉर्डिंग कई आहे मूवी वॾी थुली खणी मायूं डांस कंदियूं था ॾिसंदा मायूं ॾाढियूं डांस कंदियूं इहा मतिलबु वॾी ॻाल्हि हूंदी हीअं त तमन्ना जो मीडिया जो दौर अची वियो आहे इहो त तव्हां इंटेंशनली कयो हूंदो आहे इहो ॾाढो शौक़िया मां कयो ऐं पोइ हुन में वञी वीसीआर कुल्हे ते रखी ऐं कलाकनि जा कलाक या जेसीं ताईं शादी हूंदी या सॼी रिकॉर्डिंग कंदा हुआसीं त हाणे बि शायदि थिए पियो या न पियो थिए त इहा मां कई आहे उन खां पोइ वरी कुझु टाइम मां ईअं कयो त उहो दुकान जॾहिं बंदि कयमि त पोइ वरी मां हिकिड़ो रेशम गली में दुकान खोलियो कपिड़ो ऐं जनरल स्टोर कढियल हूंदो अच्छा त माना उहो बि काफ़ी टाइम मां हलायो उन टाइम असां हुयासीं नंढड़ा हुयासीं न तव्हां नंढड़ा सवा उज़ैर ऐं अनम हुई ही ॿ न हुया अकील ऐं सभीन न हुया पोइ तव्हांजी दुकान ते अची असां वेहंदा हुआसीं न हा ईअं थींदो त माना उहो दुकान हलाइण खां पोइ मूंखे जॾहिं LLB जो शौक़ु थियो त मां उहा शाम जे क्लासनि में कई ऐं 2009 में मां उहा कंप्लीट कई अच्छा LLB कंप्लीट थी वई 3 साल जेके हुई पोइ वरी ईअं हुयो त मुंहिंजी जॉब जेकी उहा मैच्योर थिए पई 2018 में सही 18 ताईं 25 साल हुनखे पूरा पिया थियनि त मां 25 साल पूरा करे ऐं पोइ मैच्योर करे हुन तां रिटायर कयमि पूरो रिटायर करे हुनजी माना हाणे पेंशन बि मां खणंदो आहियां मंथली पोइ वरी मां LLB में थियो हेॾे एनरोल थियुमि 2019 में अच्छा छो जो 18 में असांजी मां एडमिशन थी 20 में ऐं अबो मां हिकिड़ो साल असांजा सीनियर आहे हाणे वोट पिया ॾियूं न जॾहिं त उज़ैर ऐं मां ॿई वोट ॾियण आयासीं त जेकी लिस्ट हुई मेयर जी उन में थोरो मां मथां हुउमि हेठां उज़ैर जो नंबर हो त उहो जेके वेठा हुया उन्हनि जो पीउ ऐं पुट जो को घणो फ़र्क़ु त कोन्हे घणो फ़र्क़ु कोन्हे को ऐं मूंखे वरी अच्छा वारा फ़ाइदो ॾींदा आहिनि त बाबा अबो सीनियर लॻंदो आहे पर मां खणी सीनियरिटी जेकी आहे उहा एज़ अ टीचर गुज़ारी आहे ऐं 19 में मां एनरोल थियो आहियां लोअर कोर्ट में ऐं 21 में एनरोल थियो आहियां हाई कोर्ट में बट दिस इज वेरी शॉर्ट टाइम जंहिंमें तव्हां एतिरो फेम या एतिरा केसिस ऐं उन खां पोइ वरी तव्हां हाणे जॉइंट सेक्रेटरी बि थियो माना इहो थियो बिल्कुलु त जीअं मां आयुसि त मूंखे ॾाढा केसिस मिलणु शुरू थिया ऐं केसनि पोइ सेखारियो बि मूंखे तमामु घणो ऐं हुन में केस पाण जॾहिं हलाए न त पोइ वधीक एक्सपीरियंस थो थिए मुंहिंजो ऐं मां हींअर ताईं तमामु घणा केस हलाया हूंदा मुंहिंजी लिस्ट ॾिसंदा न मुंहिंजे नंबर ते त तमामु घणा केसिस हूंदा जेके मुंहिंजे नाले सां स्टिल तव्हां वटि इलाही बोर्ड आहे मूंखे लॻंदो आहे त माना घटि टाइम में तव्हां टॉप 10 या मे बी टॉप 5 वकीलनि में अचो था हिते ईअं आहे बिल्कुलु ईअं आहे हिकिड़ी मूंखे ॻाल्हि रहिजी वई त दुकान खां पोइ वरी मां प्रॉपर्टी जो कमु कयो ऐं उहो ॾाढो प्रॉफिटेबल बि हो एज़ अ बिल्डर त उन खां पोइ मूंखां जेके मूंखां मुतासिर थी बिल्डर जो कमु कयो उन्हनि ॾाढी तरक़ी कई ऐं काफ़ी कॉलोनियूं कयूं मां हिकिड़ी ॿ कॉलोनी ठाही जंहिं मां ॾाढो कमायो बि किरोड़े रुपया कमाया हुन मां पर उनखे मां वरी हथु ईअं कढियो हिन वकालत जे शौक़ जे करे जो उहो वरी जॾहिं माण्हू मूं ॾे अचनि पिया त मां उन्हनि खे सिधो पियो चवां त मां हाणे प्रॉपर्टी जो कमु न कंदो आहियां ॿियो प्रॉपर्टी जे कमु मूंखे वरी ॾाढो माना ख़राबु लॻो हिन जे करे जो चीटिंग ॾाढी उन में जेको ब्रोकर रखूं पिया उहे माण्हुनि सां चीट पिया कनि मिसाल ॻाल्हि हाणे प्लाट मूंखां वरितनि 200 रुपया फुट हुनखे ॿुधायूं 250 रुपया फुट पोइ वरी असांखे चवनि साईं हाणे लिखी ॾियो महिरबानी कयो भला 250 सां लिखी ॾियो हाणे उन्हनि सां असांजो कमु बि हुयो उहो करिणो पियो पए त ईअं घणा ठग बेईमान माना घणाई में अक्सरियत में प्रॉपर्टी में ईअं हुया माण्हू तव्हांजो माना ज़मीर सेटिस्फाई न हुयो त दैट्स व्हाई यू स्विच न त कमाइण एतिरो आहे जो प्रॉपर्टी मां जेके बि आया न उन्हनि घणो कमायो ऐं 2022 ताईं जेकॾहिं मां कंटिन्यू कयां न त मां वॾो बिल्डर हुजां हींअर ओह यस बाबा हिकिड़ी कॉलोनी सिकनी कई ठीकु आहे उन ते मुंहिंजो नालो न रखी उन ॻाल्हि जो मूंखे अञा ताईं दुख बाबा उन कॉलोनी ते मुंहिंजो नालो रखे पियो अनम आबिद कॉलोनी अनम आबिद कॉलोनी ठीकु आहे त बाबा जो हिकिड़ो दोस्त हुयो बाबा खे उन सलाह ॾिनी त न छोकिरी जो नालो न रखबो हा धी जो नालो न रखबो बिकॉज़ वॾी थींदी त उनखे उहा शइ ऑकवर्ड लॻंदी मूंखे ऑकवर्ड न लॻी आहे मूंखां त पुछो न पोइ बि मूंखे ख़ुशी आहे त माय चाचा हु इज़ नो मोर इन दिस वर्ल्ड उनजो बाबा नालो रखियो त उहो उन नाले जे करे माना उन कॉलोनी जे करे उहो नालो हमेशह ज़िंदा रहण वारो आहे ज़ाहिद हुसैन कलोड़ा कॉलोनी बाबा उनखे कयो पंहिंजे भाउ जे नाले ते बाबा जो भाउ उहो न आहे हिन दुनिया में त उहा बि ॻाल्हि मूंखे इलाही सुठी लॻी त दैट्स गुड एप्रिशिएटेड मैन असां अची विया आहियूं
एंटर थी विया आहियूं ॻोठ में। अञा बि काफ़ी अंदरि आहे, कचो एरिया आहे। सो बिचाराणी लिकारी यस, ॻोठ बिचाराणी लिकारी। हुन में अची विया आहियूं। हाणे कोमल सां मिलंदासूं। टाइम थियो आहे मंझंदि जा 3। मंझंदि टाक सफ़ा माना। ऐं कोमल जे लाइ पैसा ॾिना आहिनि। डॉक्टर आहे असांजो जेकमाबाद जो अब्बासी साहब, मोहम्मद सलीम अब्बासी। सो उन 50,000 मोकिलिया आहिनि कोमल जे लाइ। उहे कोमल खे पहुचाइणा आहिनि। यस, ऐं कोमल सां मिलणो बि आहे। ॻोठ जे हालात बि पुछणा आहिनि, छा पोज़ीशन आहे ॻोठ जी। कमंद थो हितां भरिजे। हिते कमंद जा फसल आहिनि बेसिकली। हा, ही कणक आहे, ही कमंद आहे। ही कणक हीअं थींदी अथव, मतां तव्हांखे ख़बर न हुजे त मां चयो तव्हांखे ॿुधायां। कणक जी ख़बर न हूंदी वाह कंहिंखे ख़बर न। मतां कुझु अहिड़ा माण्हू हुजनि मुंहिंजे व्लॉग में। ही पाणी आहे हेठि, बारिशूं थियूं न, हेॾा हे कमंद थो थिए पियो। ये मैं खूबसूरत सी लड़की हूँ। सूरत हाल आहे महिल गाइस। असां अहिड़ी गप मां गुज़री वञी रहिया आहियूं। गप आहे ॾाढी वाह। बारिशुनि कमु ख़राबु कयो आहे। ख़तरनाक रस्तो थी वियो आहे। दिस इज़ वेरी डेंजरस रास्तो। अल्लाह में उम्मीद है। लेने ये लोग यहाँ तक आ चुके हैं। कोमल लगे में असां इंतजार में बिठिया। तो उन्हनि खे आइडिया हो त हालात ख़राब आहिनि। गाॾी खे कुझु बि थी थो सघे। हिते गाॾी बीहारियूं था, शायदि होॾे न हलंदी गाॾी, रस्ता ख़राब आहिनि। लहूं असां। सभी ने पकड़ मुंहिंजो सामान। मां लहां थी, मिलूं कोमल सां। हेलो कामरेड कोमल, कहिड़ा हाल आहिनि? मां ठीकु। बाबा कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? तबियत सही आहे? दोस्तियूं मिलियूं, बेस्ट फ्रेंड्स। सभिनि रस्ते में ॿुधाए पई त कोमल मुंहिंजी बेस्ट फ्रेंड आहे। मुंहिंजो हा हा, कोमल सां मिलां सर। कहिड़ा हाल आहिनि? हिननि सां त मां मिलियमि ई न छोकिरनि सां। घणा ॾींहं थिया। अरे कहिड़े हाल थी? ख़ुशि? अरे सोनो मुंहिंजो भाकुर पान। ख़ुशी स्कूल जी मालिक। स्कूल जी मालिक। हेलो बाबा, कामरेड हील्स पाए। इस हील्स में चला ही नहीं जा रहा मुझसे। चप्पल पाए छॾी मां, बिकॉज मूंखां वधीक बर्दाश्त न पियो थिए। अञा एॾो सफ़र करे वञिणो आहे असांखे। किथे आहे तव्हांजो घर? अई ॾाढो अंदरि आहे। अच्छा, एॾे अंदरि गप आहे छा? अई बाबा जब चिक थी वई आहे। ॿियो कमर फुटे हिनखे साड़े पोइ ॿियो फुटाईंदा। ईअं न फुटंदो? पानी ॾींदा न ईअं ॿियो फुटी पवंदो। ॿियो त बारिश जे करे में बि हूअं ई फुटी पए। अच्छा, बारिश जागरता कहिड़ा हाल अथई? गाइस फाइनली असां अची विया आहियूं वॾी स्ट्रगल खां पोइ कोमल जे घर। हे छा ठारायो अथव? ठारायो अथव या वरितो अथव? पाण ठाहियो अथव? ओ नाइस। तव्हांजी पुफू ठाहींदी आहे न अहिड़ी चीज़ूं? हा मां सम्झी वियमि, उन ई ठाहियो। ही ॾिसो बाबा, आर्ट ॾिसो। वाओ, हिते त मुंहिंजो फोटो शूट बि मस्त थींदो। देसी फोटो। देसी थी आई आहियां न, कपिड़ा बि देसी पाए आई आहियां। अगरि मुंहिंजा कपिड़ा मिटी न थिया बचा त। ॾाढा प्यारा। थैंक यू। छोकिरी थी लॻनि, छोकिरी त हूंदी प्यारी। पहिरियां लास्ट ईयर मां छोकिरो हुयमि तॾहिं मां हिते आई हुयमि। वरी हाणे छोकिरी थी वई आहियां। कोमल मूंखे पहिरियों दफ़ो छोकिरी जे लुक में ॾिठो आहे न। न मां ॾिठो आहे अॻु में तव्हांखे। न मां छोकिरो ई हुयमि त तव्हां सां मुलाक़ात थी। वैसे व्लॉग्स वगैरह में हा व्लॉग्स में त ॾिठो हूंदो, पर साम्हूं खां त वधीक प्यारी आहियां न मां। ओके, कोमल जी लाइब्रेरी आहे हीअ। अच्छा। जियो कोमल। ये लतीफ।
GS